अस्सलामुअलैकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। ख़बर शामिल करियूं था दाबेची खां। सालेपट जे नौजवान साफ़ी अजय कुमार लालवानी जी बेगुनाह क़त्ल ख़िलाफ़ यूनियन ऑफ जर्नलिस्ट जी सॾ ते यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे एग्ज़ीक्यूटिव कमेटी जे मेंबर दाबेची प्रेस क्लब जे सदर मक़सूद अहमद जोखियो गारे प्रेस क्लब जे सदर ज़ुल्फ़कार अली ख़ासकिली जी अॻवानी में एहतियाजी मुज़ाहिरो कयो वियो। वधीक ॾिसूं था शाहिद समूह जी हिन रिपोर्ट में। मौजूदु आहियूं दाबेची प्रेस क्लब में, जिते दाबेची जी सहाफ़ियनि, सिविल सोसाइटी ऐं क़ौमपरस्त तंज़ीमनि जा अॻवान हिते मौजूदु आहिनि, जेके अजय लालवानी जे क़त्ल जे ख़िलाफ़ एहतियाजी मुज़ाहिरो थी रहियो आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त उन्हनि जो छा चवणु आहे। अजय लालवानी जेको क़त्ल थियो आहे, असीं उनजी मज़म्मत करियूं था ऐं असां सिंध पुलिस ऐं IG सिंध खां मुतालबो करियूं था त फौरी हिन शइ जो थियो वञे, न त ॿिए में सॼे सिंध में कयो वेंदो। में जेको का साफ़ी क़त्ल बेगुनाह क़त्ल कयो वञे, असां उन्हनि जी यूनियन ऑफ जर्नलिस्ट हैदराबाद पारां सख़्त मज़म्मत कयूं ऐं सिंध हुकूमत खां मुतालबो था कयूं ऐं हितां जी जेकी आवाम आहे उन खां बि अपील था करियूं। वाहिद जेके साफ़ी आहिनि, जेको आला अहवान में उनजो आवाज़ु पहुचाइनि था, उनजे जेको क़त्ल के खिलाफ़ अवां खे रोड रस्तनि का क़त्ल है। अरबाब इक़्तिदार हमारे सहाफ़ियों को तहफ़्फ़ुज़ फ़राहम करे। ख़ुसूसन सिंध के अंदर गुज़िश्ता दहाइयों से दर्जनों सहाफ़ी कत्ल कर दिए गए हैं। ये जुल्म और बर्बरियत है, इसकी शदीद मज़म्मत। जीअं त सिंध जे अंदरि साफ़ी मज़लूमनि जो आवाज़ अहवाननि ताईं पहुचाइनि था, जीअं हर मज़लूम सां किथे बि ज़ुल्म थिए थो त उते साफ़ी पहुचनि था, पर सिंध जे अंदरि हीअ जेको साफ़ियुनि ते क़त्ल कया पिया वञनि, बेगुनाह क़त्ल कया पिया वञनि। सखर जे अंदरि अजय लालवानी खे क़त्ल कयो वियो आहे। असां हुकूमत खां इहो मुतालबो था करियूं त फिलफोर अजय लालवानी जा क़ातिल गिरफ़्तार कया। सिंध अंदरि काफ़ी वक़्त खां सिंध जे सहाफ़ियुनि लाइ धरती ट्रामू कई वई आहे। जेको बि सिंध जो सहाफ़ी सच हक़ लिखे थो, उनखे मुख़्तलिफ़ हवालनि सां टारगेट कयो थो वञे। कुझु वक़्तु पहिरियां नौशेरो फ़िरोज़ में अज़ीज़ मेमून खे शहीद कयो वियो। हींअर कुझु ॾींहं पहिरियां सखर में हिकिड़े बहादुर सहाफ़ी अजय लालवानीअ खे शहीद कयो वियो आहे। असीं पुरज़ोर लफ़्ज़नि में न सिर्फ़ु इन जी मज़म्मत था कयूं, पर असीं सिंध हुकूमत खां मुतालबो था कयूं त तव्हांजी जमहूरी हुकूमत में रोज़ बरोज़ सिंध अंदरि सहाफ़ी शहीद पिया थियनि। तव्हांजी हुकूमत जी रिट किथे आहे? IG सिंध मुश्ताक महर साहब, सिंध जा सहाफ़ी ईअं क़त्लेआम सरेआम क़त्ल पिया थियनि, उन तव्हांजी पुलिस उन्हनि जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ कहिड़ो अमल क़दम खयों आहे? असीं क़ौमी अवामी तहरीक जी तरफ़ां मुतालबो था कयूं त फौरी तौर ते अजय लालवानी जा क़ातिल गिरफ़्तार करे उन्हनि खे केफ़रे किरदार ताईं पहुचाए। अजय लालवानी जे कातिलनि खे शहीद साहबी अजय लालवानी जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो। साहबियनि सां गुंडागर्दी बंदि कयो, साहबियनि सां दहशतगर्दी बंदि कयो, साहबियनि खिलाफ़ ज़्यादतियूं बंदि कयो। हो त सालेपट जेको सहाफ़ी खे क़त्ल कयो वियो बेदर्दीअ सां, उन जे क़ातिलनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। IG सिंध CM सिंध इन शइ जो नोटिस वठे। कैमरामैन मोहम्मद अली नायो सां गॾु शाहिद समूह TN न्यूज़ दाबेची।